नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पाबंदी मिलियल फंडिंग वारे फ़ैसिले बाद इमरान नियासी सिनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त आवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठे। हुन चयो आहे त इमरान खान फौरी तौर ते हैदराबाद जे मेंटल हॉस्पिटल में दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पाबंदी मिलियल फंडिंग वारे फ़ैसिले बाद इमरान नियासी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त आवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठे। हुन चयो आहे त इमरान खान खे फौरी तौर ते हैदराबाद जी मेंटल अस्पताल में दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त आवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठे। हुन चयो आहे त इमरान खान खे फौरी तौर ते हैदराबाद जी मेंटल अस्पताल में दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पाबंदी मिलियल फंडिंग वारे फ़ैसिले बाद इमरान नियासी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त आवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठे। हुन चयो आहे त इमरान खान खे फौरी तौर ते हैदराबाद जी मेंटल अस्पताल में दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खान जी। शबीर आगाह कजो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त पाबंदी मिलियल फंडिंग वारे फ़ैसिले बाद इमरान नियासी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त आवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खान जी। शबीर आगाह कजो। वधीक छा चवणो हो सूबाई वज़ीर जो? तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख इमरान खान पारां जेके क़ौमी असेंबली जे 9 तकनि ते थींदड़ जेका नंढी चूंड आहे इन बाबति जेको हुन ऐलान कयो उन ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त फॉरेन फंडिंग फ़ैसिले खां पोइ इमरान खान पंहिंजो ज़हनी तवाज़ुन जेको आहे उहो विञाए वेठो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणो हो त को बि सियाणो माण्हू इन क़िस्म जो ऐलान नथो करे सघे। हुन चयो त अवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयान खे संजीदा न वठनि। हुन चयो त इमरान खान फौरी तौर ते हैदराबाद जी जेका गिदू वारी अस्पताल आहे उनमें उनखे दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त तवानाई खाते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख इमरान खान जे 9 तकनि ते चूंड विढ़ण वारे ऐलान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त फॉरेन फंडिंग केस जे फ़ैसिले अचण खां पोइ इमरान खान पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। हुन चयो त को बि सियाणो माण्हू इन क़िस्म जो ऐलान नथो करे सघे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणो त अवाम ऐं मीडिया इमरान खान जे बयाननि खे संजीदा न वठनि। इमरान खान खे फौरी तौर ते हैदराबाद जी जेका गिदू अस्पताल आहे उनमें दाख़िल कराइण जी ज़रूरत आहे। जी महिरबानी शबीर तफ़सील जे लाइ।